नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कुंभ भरिसां ॻोठ गुल मोहम्मद सूमरो में वॾेरे दिलमुराद सूमरो जी अॻवानी में सूमरा बिरादरी जो सरफराज़ भट्टी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिबि ॻोठ गुल मोहम्मद सूमरो जे नेक मर्द ऐं वॾेरे दिलमुराद सूमरो पंहिंजी बिरादरी जंहिंमें दिलदार अली, शकील अहमद, सज्जाद अली, अनवर दीन, राहिब अली, अब्दुल मालिक सूमरो सां गॾिजी एहतजाज कंदे दाईंदे चयो आहे त सूमरा भट्टी तकरार में मूं समेत पंहिंजे ॻोठाणनि खे सरफराज़ भट्टी कूड़नि केसनि में फसाइण जी कोशिश करे रहियो आहे। हिन ज़मीनी तकरार सां को बि तालुक़ नाहे, न ई असां उन मसइले में पवण था चाहियूं। अञा मुंहिंजे बिरादरी खे हिरासां ऐं परेशान कयो पियो वञे। असांजो शरीफ़ राज आहे। असांजी बिरादरी तोड़े मूंखे हरूभरू केस में फसाइण जी कोशिश कई पई वञे, जॾहिं त ॿीहर सरफराज़ भट्टी जी हथियारबंद साॻी ज़मीन ते पंहिंजा हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। इलाइक़े में ॾींहुं राति फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त अॼु कब्ज़े वारी ज़मीन ते SHO कुंभ मोहम्मद असलम लगारी ऐं DSP कोटड़ी जी शौकत अली रिंद पहुतल आहिनि। हिननि वधीक दाईंदे चयो त अगरि इलाइक़े जो अमन तबाह थिए थो त उन जी ज़िम्मेवार इंतज़ामिया ऐं कुंभ पुलिस हूंदी, जॾहिं त हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो पिणु कयो आहे। अस्सलाम वालेकुम भाई, जीअं त मां पंहिंजे ॻोठ गुलमत सूमरे में नाले दिलमुराद पंहिंजे ॻोठ में वेठो आहियां त मुंहिंजे मथां मुंहिंजे पुटनि जे मथां उस्ताद ममता जे मथां इल्ज़ाम लॻो थो वञे त इहे कब्ज़े वारी जाइ ते फायरिंग में बीठा आहिनि। उस्ताद ममता हिन महिल कराची आहे, हिते आई कोन, मां पुटनि समेत हिते बीठो आहियां, ॻोठाणा साथ ई बीठा आहिनि। इहो इल्ज़ाम हुते खामखा कूड़ो वञो थो वञे पियो। ऐं असांजे ॻोठ ते ओड़े पाड़े खे वॾो परेशान कयो आहे हिननि माण्हू विहारे ऐं सॼे में फायरिंग करे सॼे ॻोठ UC में रास लॻो पियो आहे। मां वसारनि खे अपील थो कयां त महिरबानी करे हिन खे जेतिरो थी सघे मसइले जो हल कढो। सुभाणे खून रेज़ी खां बचो। ओड़े पाड़े जो जंहिंजो बि अलाह ख़ैरु करे सभिनी जो। वसारनि खे अपील